राजनवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंड्यारो मां ख़बर ॾींदा हलूं त मारोड़ा मिडल मॉडल हाई स्कूल में जश्न ईद मीलादुलनबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां मिलाद शरीफ मल्हायो वियो आहे, जंहिंखे ख़सूसी किताब स्कूल जे प्रिंसिपल उस्ताद गुलाम सरवर, एडमिनिस्ट्रेटर सैयद माजिद अली शाह ऐं ॿियनि उस्तादनि जिन कयूं ऐं फरमायो त ही जहान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में असांखे नसीब थियो ऐं असांजे प्यारे आका ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 12 रबिउल अव्वल ऐं कुछ तारीख़ नवसीन 17 रबिउल अव्वल ते विलादत लिखी है। असां आशिकनि जे लाइ 12 खां 17 रबिउल अव्वल जो हफ़्तो ईद खां बि वधीक ख़ुशी जो हफ़्तो करे मल्हाईंदा आहियूं। हिननि जो वधीक चवण हो त असांजो आका ॿिन्ही जहाननि जा सरदार आहे ऐं क़यामत जे ॾींहुं असां गुनाहगारनि जी बख़्शिश कराईंदा। जॾहिं त नात ख़्वान अब्दुल बासित अब्बासी, अरसलान ढक्कण ऐं स्कूल जे नंढड़नि शागिर्दियाणनि अरबिया ऐं अलीज़ा जिन नात रसूल पढ़िया, जॾहिं त महफ़िल में स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि समेत तमाम आशिकाने रसूल शिरकत कई ऐं आख़िर में नंगर फी सबीलुल्लाह जो एहतमाम कयो वियो ऐं दुनिया जे सभिनी मुसलमाननि जे भलाई लाइ ख़सूसी दुआ पिण घुरी वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।